वेलकम बैक नासिन। ब्रेकिंग न्यूज़ है अवां खे अपडेट कंदालूं। मेहड़ मां उमेर बाप चांडियो जे टिन घर भातियुनि जे क़त्ल केस जी ॿुधणी थी आहे। मुख्य जवाबदार मुर्तज़ा चांडियो मेहड़ जी मक़ामी अदालत में पेश कयो वियो आहे। बिल्कुलु नाज़रीन, अहम ख़बर ते पहुचूं पिया। मेहड़ मां जिथे उमेर बाप चांडियो जे टिन घर भातियुनि जे क़त्ल केस जी ॿुधणी थी आहे। मुख्य जवाबदार मुर्तज़ा चांडियो खे मेहड़ जी मक़ामी अदालत में पेश कयो वियो, जॾहिं त पुलिस पारां अदालत में चालान बि पेश कयो वियो आहे, जॾहिं त जवाबदार ज़ुल्फ़कार चांडियो खे जेल हवाले कयो वियो आहे। ख़बर ते पहुचाए रहिया आहियूं। मेहड़ मां जिथे उमेर बाप चांडियो जे टिन घर भातियुनि जे क़त्ल केस जी ॿुधणी थी आहे। मुख्य जवाबदार मुर्तज़ा चांडियो खे मेहड़ जे मक़ामी अदालत में पेश कयो वियो आहे। अहम ख़बर है अवां खे अपडेट कंदालूं त मेहड़ में उमेर बाप चांडियो जे टिन घर भातियुनि जे क़त्ल केस जी ॿुधणी थी आहे। मुख्य जवाबदार मुर्तज़ा चांडियो मेहड़ जी मक़ामी अदालत में पेश कयो वियो आहे। पुलिस पारां अदालत में चालान पेश कयो वियो आहे। अवां खे अपडेट कंदालूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे त मेहड़ में उमेर रबाब चांडियो जे टिन घर भातियुनि जे क़त्ल केस जी ॿुधणी थी आहे। पुलिस पारां अदालत में चालान पेश, जवाबदार ज़ुल्फ़कार चांडियो जेल हवाले।